जी नाज़रीन, ज़िक्र कंदासीं प्यारो स्टेशन जो। प्यारो स्टेशन में बदअमनी वधी वई आहे। शहरनि में मेन प्यारो पुल जी रोड ते धरणो हणी रेलवे फाटक बंद करे छॾियो आहे। इन हवाले सां असां सां वीडियो लिंक ते मौजूद आहे तनवीर मेमन। जी तनवीर, अपडेट कजो। जी बिल्कुल, मां तव्हांखे ॿुधाईंदो रहां त हिन महिल असां मौजूदु आहियूं प्यारो स्टेशन जे मेन फाटक जेको रोड आहे उन ते, जिथे शहरनि ऐं दुकानदारनि जी तरफ़ां जेको आहे एहतजाज कयो पियो वञे। जेको आहे राति देरि सां जेको आहे चोरी जी वारदात थी आहे ऐं मुसलसिल जेको आहे चोरियुनि ऐं फुरनि जे वारदातुनि में इज़ाफ़नि के ख़िलाफ़ जेको आहे एहतजाज कयो पियो वञे ऐं हुननि जो इहो मुतालबो आहे त जेको आहे चोरी थियल सामान जेको आहे उहो जल्द खां जल्द रिकवर कराए ॾिनो वञे ऐं जेके चोर आहिनि उन्हनि खे संगीन सज़ा ॾियनि। मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो रहां त प्यारो स्टेशन ऐं जेके आसपास जा इलाइक़ा आहिनि उहे मुसलसिल जेको आहे हिन महिल चोरनि फुरनि ऐं ॾोहारनि जे जेके ज़द में आहिनि, जंहिं सबबु हितां जा जेके रहवासी आहिनि उहे हिन महिल पंहिंजो पाण खे गैर महफ़ूज़ सम्झण लॻा आहिनि, जंहिंजे ख़िलाफ़ु अॼु धरणो हंयो पियो वञे। धरणे में मुज़ाहिरीन जेके आहिनि हुननि जो इहो मुतालबो आहे त जेको आहे चोरियुनि ऐं फुरनि ऐं जेके ॾोहनि जा वारदातूं आहिनि उन्हनि खे जेको आहे मुसलसिल वाद जेका आहे उहा शहरनि खे गैर महफ़ूज़ बनाइणी आहे, जंहिंखे हिन महिल सख़्तु जेको आहे बुंडे ॾियण जी ज़रूरत आहे। ऐं हुननि मुतालबो कयो आहे त जेको चोरी थियल सामान आहे या ॿियूं जेके चोरियूं थी वियूं आहिनि, फुरूं थी वियूं आहिनि, उहे जल्द खां जल्द वापसि करायूं वञनि।